We are heading in. Here's Mr. Lal Hardasani entering the flat of Master Chandr. This interview was conducted in Bombay on 24th of August 1983. This is Master Chandra's son. Here he is, Mahesh Chandr. Now here we are with Master Chandr in his flat. The man is now over 75 years of age, but is still in good shape, although he has stopped singing. But he agreed to give this exclusive interview, which will be a good memory for Sindhis. Yes, Master ji, मेहरबानी करे असांखे पंहिंजे जीवन जे बारे में कुझु ख़ासि पंहिंजी हिस्ट्री जेकॾहिं ॿुधाए सघो त तव्हीं साईं ॼावा कहिड़े साल में हुआ ऐं किथे हुआ? जी 1970 में 1970 हाँ 1970 राग जो शौक़ जेको नंढे खां वठी हो उहे वॾनि जो वक़्तु कोन हो हा पर पोइ पंहिंजे शौक़ ॻाल्हाईंदो हो ठाहींदो हो किताब छपाया त शाइरनि जा ॻाईंदो हो ठाहींदो हो इहो लॻायो आहे मां चवां थो मूं जेतिरो पहिरीं कोन लॻायो जेतिरो किताबनि में मंदरनि में भॼन में ॻायो अथनि दरगाहनि ते मां ज़बरदस्त ॻायो आहे ऐं रिकॉर्ड जाम भरिया अथनि तमामु भरिया घणा हज़ार आहिनि हिन वक़्तु आशिकी खान जो शागिर्द आहियां पर थोरा थोरा सरगम जेके आवरी वादी संवादी बाबा साहिब धंधा घालाणी वारो मुंहिंजो चाचो उन मूंखे सेखारिया पोइ तव्हांजो उस्ताद उहो बाबा साहिब सही उस्ताद उहो ऐं ॿियो उस्ताद ख़ान साहिब आशिकी खान तव्हां बेटा मोटी दाल लॻाओ पोइ सबक यादि करे ॿुधाईंदो असांखे त चवंदो इहा नई मोटी ताल कैसे लॻाओ मोटी ताल सेखारींदा वो सिंध में हा हिंदी में पार्टीशन थियो पार्टीशन खां अॻे घणी कुझु ॻाल्हियूं थियूं लिखियाऊं त भई मास्टर चंद्र कॾहिं चरियो थी पियो आहे कई चयो मास्टर चंद्र खे मारे छॾियाऊं में मां शाम जो 6 बजे घर निकितो आहियां कार में पंडित शर्मा सां 8 बजे फेयर रोड ते अचां त शाम हज़ारे माण्हू बीठा आहिनि मां कार मां लही चयो पुछियो त छा आहे ऐं वीचारो चंद्र गुज़ारे वियो चंद्र कहिड़ो गुज़ारे चयो मास्टर चंद्र जंहिंजा रिकॉर्ड आहिनि उहो गुज़ारे मां चयो मास्टर चंद्र मां आहियां गुज़ारे केरु वियो त हेॾे छोकिरा त नथो अचे वाह त माण्हू रोए पई हुते कटींदो अचां त बड़ा मुंहिंजी माउ पई रोए मां तूं छो थी रुई मां ज़िंदा तूं कंहिं तूं ज़िंदा आई जीअं आई हल मथे हल मथे असरा ॿ लॻा त अख़बार अलवई संसार समाचार जा एडिटर आया मास्टर चंद्र साहब दरवाज़ो खोलियो ऐं मुंहिंजा दोस्त दरवाज़ो खोलियो अथनि कीअं आया आहियो हे असां ॿुधो मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं पर हिन भागा अखियुनि सां साम्हूं ॾिठो वेठा मूंखे तॾहिं था चयो त मूंखे मुंहिंजो पतो बि करे हेठि मां करियां छा चयो कलम पेश करियो ॾेखार मां दुनिया खे सुञाणा थो मां दुनिया जो ॾिठल आहियां न दुनिया जी लिकल आहे न दुनिया खां निकल आहियां चवनि था वियो चंद्र बराबरि मां पुठल आहियां बोल आहियां मोहबत में अॻे ई मां मुठल आहियां मोल खे केरु मारींदो मां जेरनि खां टुटल आहियां जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां टुटल आहियां ॻाए मां तमामु 7 खां वधीक ॻायो आहे ऐं हिन वक़्तु मां पंहिंजी गादी महेश चंद्र खे ॾिनी आहे ऐं हिन वक़्तु मां ॻाइणु बंदि कयो आहे छो त चवंदा आहिनि वॾी उमिरि मां आसी त वॾी उमिरि जा छा लटी लॻे माण्हू चए त वॾी उमिरि जा पर जंहिं वक़्तु छा लटी ॿुढो थियो हीअं तरियूं फोड़े पियो थिए उथी न पियो सघे
कॾहिं चवे थो हिकिड़ो बैत में चयो भई त गमी गमी उथियास बूंदा फोड़े भू अमर उमेदा पुनिया पर आॾो आयनि अरे दुनिया में ॾींहं आया अघु नथी हाणे मुंहिंजी इहा अरदास खणी आहे त जो दम जारी थो त हलंदी हला जेकॾहिं न त पंहिंजो रस्तो वठि पोइ वठी हल जॾहिं वरी मां घणे सभु ॾिठो आहे सभु कुझु कयो आहे सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीरन हणो पल पल 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 तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं परी कोशिश छो थो भाईण जी चङी नहरी ते सताइण जी छो मोलनि खे थो मारी छो मोलनि खे थो मारी कुझु क्या सुन दिल में धारी तो हर हर एॾो रुआरी जेका ॻाल्हि हुजे ता थल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे करवार लिकाए मिठा की नवासी गन खां कंबाए मिठा इहो डंगु सही की न सघिबो इहो डंगु सही की न सघिबो नागन खां बची की न सघिबो दुनिया में रही की न सघिबो अहिड़ी हुजतन हाणे हल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं